गाजी खावड़ ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में सारियाली फसल खे पनवेढ़ी जीत जे हमले सबबि आबादकार सख़्त परेशान आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे शिराज हुसैन काॾही। जी शिराज, छा तफ़सील आहिनि? बिल्कुल, गाजी खावड़ समेत इलाइक़े जे सारियाले फ़सुल खे पनवेढ़े जीत मुंझाए छॾियो आहे। जॾहिं त फ़सुल तबाह थियण लॻा आहिनि। ज़राअत खातो आरामी बणियल आहे। ज़राअत खाते जे नाअहली सबबि गाजी खावड़ ऐं आसपास जे इलाइक़नि में सारियुनि जे फ़सुल खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे हमले सां गॾु पनवेढ़ जीत वॾी तेज़ी सां फ़सुल खे नुक़सानु पहुचाइण लॻो आहे, जंहिं सबबि आबादकार ऐं हारी सख़्त परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। आबादकारनि ऐं हारियुनि जो चवणु आहे त गुज़िरियल साल फ़सुल ॿोॾि सबबि मुकमल तौर ते ख़तमु थी विया हुआ। हिन वक़्तु सारियुनि जे फ़सुल खे मुख़्तलिफ़ बीमारियूं वकोड़े वियूं आहिनि। पनवेढ़ जीत जी बीमारी सबबि फ़सुलुनि खे काफ़ी नुक़सानु रसियो आहे। आबादकारनि वधीक ॿुधायो आहे त मुख़्तलिफ़ बीमारियुनि जूं दवाऊं ख़रीद करे लॻायूं आहिनि, पर दवाउनि मां फ़सुल खे को बि फ़ाइदो न आहे पहुतो, जंहिं करे लखें रुपयनि जो नुक़सान जो ख़दशो आहे। आबादकारनि वधीक चयो आहे त ज़राइत इंतिज़ामिया तरफ़ां हिन महिल ताईं के बि जोॻा उपाउ न वरिता आहिनि। असां DC कंबर शहदाद कोट खां नोटिस वठण जी घुर कयूं था त फ़सुल में सरकारी लेवल ते स्प्रे कराए ॾिनी वञे। जी।